कमदार कमदार है आधा वालों किथे आ मथे 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 आ ॾिसो गुलजार 30 रुपया ना बाबा ये लोग मसलो बोले पर यार मुझे खबर है मेरे मुझे कमांड अच्छे पे बात ना बाबा जॾहिं बि तव्हां चेक जी मूंखे तारीख़ ॾींदा आहियो यार छा वो वरी ॿाहिरि नथो थिए बैंक में असीं दूरी दूरी वञो था अचूं यार तरीक़ो तव्हांजो सही थोरो ई आहे अगरि तव्हां में न आहे पहुच त पोइ मुंहिंजो कमंद न खणो न ईअं कंदा आहियो बसि हाणे मूंखे जवाबु ॾियो मूंखे तव्हांजो मिल में कमंद ॾियणो ई न आहे बसि ठीकु आहे जेको तव्हां मूंखे हींअर हिन डेट जो ॾिनो आहे न चेक अगरि इहो पास थी वियो त ठीकु आहे न त पोइ मुंहिंजो असुरो न कजां ठीकु आहे न बस ठीक है अल्लाह हाफिज तोसां कहिड़ो मसलो आहे पैसा दे कहिड़ा पैसा दोस्त अचनि पिया उन्हनि सां गॾु जॾहिं निकिरणो आहे यार रखिया न नोट हींअर ॾिसी पियो हींअर मथां अची बीठो आई उन्हनि सां बैंक वारनि सां विड़ियो पियो या उहे पैसा हुतां नथा ॾियनि रुगो कूड़ा चेक रुगो कूड़ा चेक रखिया न नोट तव्हांखे पैसा ॾियां हींअर वञी पंहिंजे कमकार जी करियो मूंखे हींअर तंग न कंदा करियो यार हिकिड़ो हारिन तपाए छॾियो आहे दोस्त अचनि पिया हाणे उन्हनि कॉल कई आहे मूंखे बाबा दोस्तनि खे जो प्रोग्राम कैंसिल आहे वाह हाणे हू निकिरी आया न हाणे उन्हनि खे कीअं चवां मूं वटि हींअर पैसा कोन अथई पोइ किताब ॿिए पासा पट सट करे वञी बाबा महिमान अचनि पिया हिननि कॉल कई हुई मूंखे पर चलो पुॼण वारा आहिनि यार हिननि जे लाइ सामान वठिणो आहे पोइ छोरे खे हथ कर उहो जेको सामान वामान वठी अच जेको किलो बाकरो वठ 5-6 किलो जी का मच्छी वठ ठीकु आहे जी तो ये वारो कर ये वठ ऐं जल्दी अच मानी जल्दी ठारा ठीकु आहे बिल्कुलु जल्दी वञ पैसा ना थोड़ा सही पैसा कंचन 10,000 रुपया न 10,000 कोन 10,000 तूं 10,000 मुंहिंजा गणियल न तूं वञ अदा इनके पैसा ॾिना थी मूंखे छो कोन ॾिनई बाबा महिमान पिया अचनि तुंहिंजो बि कुझु करियूं था हींअर सब्र कर महिमान पिया अचनि यार तव्हांजा सवाल जवाब घुटनि ई कोन था दूसरा के मांगो छे अपने अस्पताल में पूछा मेहमान बच्चन वाला है तो मुझे ऐसा चाहिए यार ऐसा चाहिए अरे तो मेहमान का अच्छा रात तो जो मेहमान जी हां अच्छा पे 15 में वेची वे जान तान तो तू ना बाहर भी जी उते उन्होंने के सब उता में वठी छे ना उता के ना चलो जे ना हां ठीक बराबर मैं तो हल सुरा ये तेरी हालत तमाम खराब लगी उते बुहारी को तू अच्छा मुसा कर अच्छा बराबर बराबर हाँ अगर जेडी वाला पैसा हो रहा तो पैसा मुझे दे कौन दो हिंगर वाली ला के था पैसा नहीं बात करा दे मच्छू वाला छा मचा रखा और मुझे सब मेहमान की दा खाएंगे वॾा कमु करे छॾिया हूंदा कई तमामु ठाहे छॾिया हूंदा तुंहिंजी ख़्यालु कजो बाक़ी सरकार मत महिनत इहो छड़ा तूं बि ख़्यालु रखिजे पर हिते वात खाड़े बेइज़ती न करे वॾा मां त सभु सूप पी ए बाबा सूप छा अलॻि केतिरियूं छा मां छा वॾे ठाहियो बस पोइ जी 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 कुझु जेको आहे पर कुझु ख़्यालु कजो हा सम्झो ॻाल्हि ज़हन में रखी छॾिजे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो इज़त ऐं एतिराम इख़लाक़ सां खाइजो ईअं न थी वरी बेइज़ती कराए बीड़ो बसि पर खाधो ॾिसी मूंखे तो मां डप तूं बेहदो अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खुश ज़ोर अता मुंहिंजा खुश ज़ोर यार खुश ज़ोर सॼो ॾींहुं वञा आश्रम बि पैर तपी पिया यार मेरा के दिन शुक्र अल्हम्दुलिल्लाह वो तो बड़ा
मेहमान साहब मिलो मेहमान चाहिए सोना गिरा लो ना बाबा अगर बाबा कमदार जी बता बाबा पानी का बंदोबस्त कर जल्दी कर बिल्कुल बिल्कुल बाबा पूछो नौकर खादम दुआ तो सोना तू मरो थी बस यार बाबा तू पूछो तू रोती है सब अब बुरो तुमको को नहीं अल्हम्दुलिल्लाह कुछ बताओ ना अल्लाह करम कमर मानी में घनी बेटा मानी तैयार है हाँ बस पंज मिनट में सबर कर पानी खड़ी है हमारा कुछ जरूरत थक तो भंजे बाबा पानी पानी पियो कमदार मैं बुधवार मेरी मानी खाने दी गाल क्लियर थी शायद पानी प्यारे ऐसा जो खोड़ मानू सोना खोड़ मानू कुंजला डड्डा पानी प्यारे ऐसा जो जा पेरी पेट भरन जो रा तो दैया पानी का पेट भरबो अलहमद जग पूरो प्यारी है हमरा कमजोर गाल बुझ बोतार घुरायो त जरूर कुछ बंदोबस्त कयो होंदे सही है आधे गिलास कमदार आधे गिलास प्यारी जोरा गिलास ही टॉल खड़ी हट परिया टॉल खड़ी हट घुमाज टॉल बेचा टॉल बेचा अंदर पानी दे यार ट्रेस उदियों को लाइयो ना तो यार रेट जी बता पानी लग रहा जल्दी कर हमरा ये भूख लगी है घड़ी ये भार का कोना कुछ ख्याल रखो भैया को यार ख्याल रखो रखे चले कमरा जी बता सारा मेहमान लगे तो खाना खाइयो जना लगे ये तो अब अन्या कुछ अच्छे ना बता ना बाबा बस करा खा करो मेरी खाइए ना खाओ खड़ी है खाओ जो खैर तैयार है अब पानी दे अरे भाई हां जो खैर का है बाथरूम किते आ वॉशरूम तो सामने वॉशरूम इधर अब चाचो पेट में सूर बजी आज अब जो तो हाथ में सोखा लगा दे हां हां पर हमें और खड़ी करियो हम बाथरूम आती है जो बड़ा खाया बाबा सही यार
पानी आया कोने जुल्म करे धीरे धीरे अरे छा करो तो पानी आया कोने पानी आया कोने पहले हमारा कर देता हूँ आगे मैं नहीं काम करता वाजा रो कही है यार तुम कर बातों में तो भाई होने के कठन अंदर क्यों ये जुल्मा मुफाते नाका कठे बाहर कठे भैया कठे नंगे कर बाहर निकल नहीं फांसी यार निकल बता दूर कर दियो दूर बाबा निकलो Aduh, aja. Kona belum करे ini mau muji jalan tadi. Halo, क्या लगा वंगा कमंद हल बार हल